दोस्तों अज रिव्यू कंदासीं पाप नगर सोप सीरियल। जी हाँ दोस्तों, अज अपडेट ॾींदासीं तव्हांखे अचण वारी कहानी जी ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक कंदा, पेज के फॉलो कंदा। हलूं था अज जी अपडेट की तरफ। दोस्तों मैं ॿुधाईंदो हलां तव्हांखे पोएं किस्से में तव्हां सीन ॾिठा ऐं अॻी किस्त जा सीन मां ॿुधायां त हाणे अॻिते दोस्तों जेको आहे बलराज खान जेको आहे उन्हनि खे ॻोल्हींदो जिन यानी कैदियुनि जी जॻह ते हमिलो कयो ऐं नाकाम त थी आहे। उन्हनि खे ॻोल्हण जे लाइ हू पूरी कोशिशि कराईंदो पंहिंजी, ऐं मल्हार खे फ़िलहालु माफ़ु कयूं वेठो आहे राबेल जे करे, ऐं छो त उनखे मल्हार ते पूरो शक आहे। जेका ॿिया साथी आहिनि उन्हनि ते उनखे शक न आहे, ऐं सिकंदर खान जे बि ज़हन में उनजे में ॻाल्हि आई आहे। लेकिन तमामु जल्द इहे ज़ाहिर जा साथी थी पवंदा, लेकिन हिकिड़ी कोशिशि बि कंदा शेरदिल ऐं मल्हार वारा जेको छॾाइण जी रोशन खे कोशिशि पूरी कंदा। बहरहाल मंठार थोरो हद खां वधीक वफ़ादारी ॾेखारे थो। तमामु जल्द मंठार जा जॾहिं पोल पधरा थींदा, इहो ई बलराज खान इन मंठार खे सूली ते चाढ़े छॾींदो। मंठार उनजी धीउ सां इश्क करे रहियो आहे, तॾहिं वफ़ादारी कुझु घणी ई ॾेखारे रहियो आहे। तव्हां सोचियो हूंदो, नोट कयो हूंदो। ऐं असांखे ॾींदा इजाज़त हिन वीडियो खे अॻिते जेतिरो थी सघे व्हाट्सअप फेसबुक पेज ते ज़रूरु शेयर कंदा।